इश्तराक में अहम ख़बर वाक़े ॾिनालो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एहतजाज कंदड़नि जे तशद्दुद में पुलिस एहलकार जे शहीद थियण वारे वाक़े जी मज़म्मत कंदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कांस्टेबल मुबशर जे वारसनि सां ॾुख ताज़ियत जो इज़हार कयो। जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चयो त एहतजाज जे नाले ते एहलकारनि मथां हमलो मज़म्मत जोॻो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त 9 मई ते डफेड़ पखेड़ींदड़ ॿीहर पुरतशद्दुद कार्रवायूं कनि पिया। संदसि चवणु आहे त जॾहिं मुल्क तरक़ी तरफ़ वधे थो त डफेड़ी माण्हू विगोड़ शुरू कनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एहतजाज कंदड़नि जे तशद्दुद में पुलिस एहलकार जे शहीद थियण वारे वाक़े जी मज़म्मत कंदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कांस्टेबल मुबशर जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो वियो। जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त एहतजाज जे नाले ते एहलकारनि मथां हमलो मज़म्मत जोॻो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त 9 मई ते डफेड़ पखेड़ींदड़ ॿीहर पुरतशद्दुद कार्रवाई कनि पिया। वज़ीर आज़म जो चवणु आहे त जॾहिं मुल्क तरक़ी तरफ़ वधे थो त डफेड़ी माण्हू विगोड़ शुरू कनि था।